अमल न करे तने वायदो कई अम्मा पढ़ी पो अमल कंदस त चया बा वनी पढ़ पो पढ़ सो उनी जी गाल तो करिया ऐं पाण फरमायो ई चावर हिकड़ो चखण से पूरी देग जी खबर पई यानी गुरु कामिल गुरु इन जा टोटल चेला एड़ा ही हुंदा अगे साईं पीर साहब जी जमात इन नमूने हुई हाय हाय छा गाल कजे असि किताबन के अंदर पढ़ूं था असि बुधूं था पोड़न खां वडन खां बुधूं था त पीर साहब जा फकीर तहज्जुद गुजार हुंदा हुआ पीर साहब जा फकीर रातियों जागंदा हुआ रात जो जिक्र कंदा हुआ अरे बाबा पीर साहब जे फकीरन जे गोठ में वने मूं जड़ो सुस्त रात जो सुम्ही न सके जिक्र से सजो गोठ जागाए छड़ी बेचारो को मेहमान थिए त पोते रही न सके जे रात जो 3 बजे खां पो फकीर निंड हराम करे छड़ींदा उहे पीर साहब जा फकीर हुआ वो अल्लाह जा बंदा हुआ वो जो को अल्लाह जे वलियन जी नजर से रचल हुआ सुभान अल्लाह जी नजर से रचल हुआ आई चौदा साईं अल्लाह जा वली हियर आए अल्लाह जा वली उहे आहन अल्लाह जे वलियन जो नजर उहे आहन सब कुछ हुआ है पर शाह फरमायो सर उहे सागी पर पखी मंझस बिया नोची गण लतीफ चे वतन मंझा विया हाने पांचो धर पिया जने किंजर खणी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे विलाया नारे विलाया पीर बुहे सागिया हन वे दरबार में खानकाओं पे सागियो हन नजरों पे सागियो हन पर असी पखी बदली विया सदा असा जी दिलियों हुए कोने असा जी दिलियों के अंदर हुआ मोहब्बत पीरन जी कोने वो हाल कोने न त पीर हुए न पीरन जो नजरों हुए बस मोहब्बत पैदा करो दिल जी हुब पैदा करो जी अवां जे पीर जी पंहिंजे पीर से मोहब्बत हुई ई अवां मुरीद पंहिंजे पीर से मोहब्बत बस पीर जी जेका मुरीद जी जेका मोहब्बत है इहो जो पीर जी दुआ है वो जो पीर जो फैज़ है जितनी मोहब्बत कंदो इतनो फैज़ वधीक मिलंदो जने फैज़ वधीक मिलो तक खुदा तक पुजण में आसानी थी वेंदी हली हाना मुजी गाल के खत्म तो करिया हजरत सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह तआला अलैह उन जो को साधु के वनी डिठो वट विया तने वो साधु भिजी वेलो नूरानी चेहरे भिजी वे पाण फरमायो भिज न मूं तोखे मुझे पीर जी दरबार में डिठो हो तने आऊं तुजी खिदमत में वेहण आयो आया बियो कोई खतरो कोने तने पाण फरमायो बिया साधु वेठा इनके बाहर कट तो जेके ब्या वेठा उनके इशारो न कुर हलिया विया हाणे हजरत सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह अलैह ने उ गुरु नारो साधु वनी भजिया तने उ वठी एकड़ी कुंड में वियो उते वेठा वनी त मुसल्ला विछाया पिया मुसल्ला विछाया पिया वो इल्मी गुफ्तगू शुरू थी उन साधु जेको बाहर त साधु हो बाहर अब्दुल्ला हो अंदर अब्दुल्ला हो बाहर एडम हो बाहर जो कसो नमूनो बियो हो अंदर नमूनो बियो हो अंदर नूर जी लाइट जगी पे फरमायो क़िबला ई तुझे मुर्शिद जो कमाल है मुवट का भी शय कोन है ई तुझे पीर जो कमाल है तुझे पीर मुझी अंधेरी दिल के रोशन करे छड़ी यो कमाल है ई मुझे नमाज जी जाय है ई मुझो कुरान शरीफ तिलावत करण जे ला है ए इल्म जा दरिया वहाण लगो हो बाबू बाहर बाबू हो अंदर बी का शय हो ए पाण एड़े नमूने फिरंदा हुआ घुमंदा हुआ हिकड़े दफा कोट कबीर में विया उते जो पास विया ॾिसण हिकड़ी औरत है जो को चरी है छा है चरी औरत है बार उनके बाठा आने पे बारे के गारियों दे बार उनके बाठा पे ए बारे के गारियों पे दे तने पाण बुഞ്ഞन वट बीठा बार भजी विया वो औरत सामने आ रे बाठो खणी है हजरत पीर मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह अलैह बाठो जी पासे में करियो चई ओ पहाज एतरो रच पीतो थई अन्या पियो खड़ी छंडी उन वक्त जी ज़बान जा कर अल्लाह जान दला पर मतलब यो थे तो ओ दरवेश तो एदा समुद्र पी अन्या पियो प्यासो फिरे एदा समुद्र पीता थई एदा दरिया पीता थई अन्या उन्यो पियो लगे तो अब्दुल कादिर आखिरी में वटा जो कसो समुद्र जेतरो पीतो मोहम्मद इस्माइल मखदूम परिया
परियालू वारे वटा समुंड पीतो अञा फिरे पियो ढोलंदो हाणे त वही ख़िदमत कर इहो मतलब अञा कोन ढापियो वही अल्लाह वारनि जी सोबत खां अञा न हे ढापियो न चरी थियो पोइ पाण फरमाइनि था पोइ अची वही रहियसि बसि सम्झुसि त हाणे सभु कुझु जेको सो मिलणो हो उहो मिली वियो हज़रत सैयद मोहम्मद बका शाह रहमतुल्लाह ताला अलैह उहो अल्लाह जो वली हो जो हिकिड़े ॾींहुं गोई चारई पे मरे जंदर धन मंझ हो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटायो तां जी मटियो 10 12 15 फ़कीर गॾु हुआ शाह साहब सां गॾु 10 12 15 फ़कीर हुआ हज़रत सैयद मोहम्मद बका शाह रहमतुल्लाह ताला अलैह मश्करी कंदे फरमायो ओ सैयद साहिब ही केतिरनि खे भेड़ा कोठे फिरे पियो ही केतिरा फ़कीर पिन जी ख़िदमत जे लाइ भेड़ा कोठे नकम खोटी करे फिरे पियो हज़रत शाह साहब फरमायो ओ बका शाह ओ सैयद बका शाह आउं त ही 10 12 कोठे फिरां पियो पर तुंहिंजे जेको पुठनि में हमरा आहे न हाणे अचण वारो उहो लाखों कोठे फिरंदो उहे लाखों कोठे फिरंदो इशारो हो साईं रोज़े धणी ॾांहुं मखदूम राशिद ॾांहुं चई मूं पुठियां त 10 12 फिरनि पिया अड़े उन पुठियां लाखे दीवाना थी फिरंदा लाखे चरिया थी पिया फिरंदा उनजो छा करणो ई अल्लाह जे वली बिशारत अता फरमाई ऐं सैयद हज़रत साईं सैयद अब्दुल कादिर फरमाईंदा साईं शादी कर हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल परियालू फरमायो साईं शादी कर चई साईं किबला शादी नथो करे को नथा करे चई अल्लाह ॼणंदड़ औलाद कहिड़ो थींदो औलाद दीनदार थींदो ॿियो थींदो पाण फरमायो ओ सैयद मोहम्मद बका शाह तुंहिंजे औलाद जेको थियो सभु अल्लाह जा वली थींदा अल्लाह जा वली थींदा सिर्फ़ एतिरो न हिकिड़ो जेको उन में असीं ॾिसूं पिया उन अल्लाह जे वली में चओ हिकिड़ो जेको उन में असीं हाणे ई थो जेको ॾिसूं पिया उहो सिर्फ़ अल्लाह जो वली न वक़्त जो गौस हूंदो वक़्त जो कुतुब हूंदो उहो तो मज़ा अचणो आहे शादी कर पोइ हज़रत सैयद मोहम्मद बका शाह रहमतुल्लाह अलैह शादियूं कयूं जॾहिं मुंहिंजा औलाद थिया पोइ जॾहिं हज़रत जॾहिं जेको बि औलाद थींदो हो त उनखे खणी पंहिंजे पीर जी दरबार में वेंदा दुआ करायूं हज़रत सैयद अब्दुल कादिर आख़िरी में बचो त मखदूम इस्माइल वटि वञी दुआ करा औलाद जे लाइ पाण उते वञी औलाद जे लाइ दुआ करायूं अॼुकल्ह चवनि जे और अल्लाह जे वलियुनि वटि वञी औलाद जे लाइ दुआ को था करायूं अल्लाह जे वलियुनि जी ज़िंदगी त पढ़ो छा हुन में रखियो पियो बहरहाल पाण दुआऊं करायूं 4 औलाद थियो औलाद थियो हर औलाद जॾहिं बि पुटु जापंदो खणी दौड़ंदा हुआ मुर्शिद जी दरबार हज़रत मुख़्तसर ॻाल्हि कयूं जॾहिं साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहबर साईं जॾहिं विला हुआ जेको तवल्लुद थिया ॼावा जीअं ॼावा ईअं खारे में विधो त ओडीअ में तनियल बच्चो उन टाणे ओडीअ में विझी ओडीअ मथे ते रखी भगा मुंहिंजे पीर जी दरबार में मोहब्बत ॾिसो बाबा पीर जी मोहब्बत ॾिसो पुट जाओ अञा तंगणे में पियो आहे ओडीअ में रखनि था ओडीअ मथे रखनि था खणी भगा मुंहिंजे पीर जी दरबार में हींअर जिते दरगाह शरीफ़ है मकतूबात शरीफ वारे लिखियो आहे त जिते हींअर दरगाह आहे इते पाण आया ॻोठ सिंधन अलॻि हो इते आया त हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल परियालू वारो इते अची वियो पंहिंजे ॻोठ खां इते अची मिली चई सैयद बका शाह तूं आए पे मूं वटि पर आऊं आयुसि पे इन जी इस्तक़बाल जे लाइ जंहिंखे तूं सैयद नूरुल्लाह शाह बुखारी नारे विलायत आऊं इन हस्ती जे जेको इस्तक़बाल जे लाइ आयुसि पे ओ सैयद मोहम्मद बका शाह तूं पंहिंजे वॾे जो औलाद मुंहिंजा वॾे कुतुब खे मथे खणियो पियो अचे ऐं इन जी इस्तक़बाल जे लाइ आयो आहियां पाण पोइ कई दफ़ा फरमा ही जवान उहो आहे जंहिं मुंहिंजा केतरी दुनिया हिदायत वठंदी ही जवान उहो जवान आहे जंहिं मुंहिंजा केतिरा अल्लाह जा बंदा अल्लाह तक पुॼी वेंदा हुया ही जवान उहो जवान आहे जंहिं मुंहिंजा केतिरा अल्लाह जा तरियल बंदा रब उनखे बख़्शे छॾींदो ईअं पाण फरमाईंदे रहिया ई अल्लाह जे वलियुनि जी तारीख़ है मुंहिंजा भाउ सॼो अॼोको ॾींहुं ख़तमु थी सघे थो पर ख़ुदा जो कसम कंहिं बि अल्लाह तबारक व तआला जल शानहू ऐं बुज़ुर्गनि जे सदके अल्लाह जे वलियुनि जे सदके माइटनि जे सदके उस्ताद जी शफ़क़त जे सदके मुतालो त ग़रीब करियूं था पर कंहिं बि अल्लाह जे वली जी सवारे हयात मथे ॻाल्हाइणो हूंदो त सारो ॾींहुं गुज़री वेंदो टाइम वियो हलियो 2:30 थी विया मूंखे अधु घंटो ॻाल्हाइणो हो अल्लाह तबारक व तआला जल शानहू अल्लाह जे वलियुनि सां असांखे मोहब्बत अता फरमाए अल्लाह जे वलियुनि सां मोहब्बत अता फरमाए अल्लाह जे वलियुनि सां असांखे उल्फत अता फरमाए